असांजे घर जो मसलो थी वञे त पोइ असां मजबूर थी आख़िर में इंतहाई कदम खणी तेरी मज़ार जी तालिबंदी जी बलान करे सघूं था पर अञा असांजी हक़ न आहे। मूंखे उमेद आहे हुकूमत सिंध वज़ीर तइलीम साहब सुरजीत माण्हू आहे, वॾो दानिशवर माण्हू आहे, सेक्रेटरी साहब वॾो दानिशवर माण्हू आहे, सुरजीत माण्हू आहे। हुनखे शायदि को अहिड़ो दोस्त सिंधी उस्ताद जो शायदि केस अॻियां रखी न सघनि, सम्झाए आउं सम्झनि न सघनि, या त साईं जवान खां सिर्फ़ु हुन पंहिंजे ज़ाती मक़सद मायनि उस्ताद जो केस न रखियो अथनि। असां गुज़ारिश था करियूं त 28 तारीख़ खां अॻे असांखे भॼे घुराए ॿुधो, असांखे नोटिफिकेशन ॾियो। नोटिफिकेशन मीटिंग थींदी, नोटिफिकेशन खां सवाइ असां चार्टर जमा ते एग्री मरींदासीं कोन मरींदासीं। केतिरो नोटिफिकेशन ॿुधो भाई मीटिंग जॾहिं ते आयो नौजवान उस्ताद खे जेका अपन भर्ती करियो उस्ताद जी के नौजवान उन्हीं पघारूं जारी करियो। सर्विस इंस्ट्रक्टर छोड़ो साईं सगरम को ॾेखारियो सर्विस इंस्ट्रक्टर का बना पीड़ का बना छत्रपति केॾा ॿुधो, ये तो ज़ुल्म आहे यार, ये ॾाढी पापा आहे। बाक़ी 14 करोड़ जी पोस्ट तव्हां रखो न रखो, अॻे माजी में तव्हां असांखे 16 स्कूल जी मराद न कयो, तव्हां प्राइवेट स्कूल किथे असांजी पोस्ट हुई 16 स्कूल जी वरी प्राइवेट स्कूल असां वरितो। हुकूमत सिंध माई बाप आहे। पोइ हेवल चवंदा इहो वज़ीर आहे, इहो किथे आहे, सेक्रेटरी साहब मिनिस्टर भला इहो किथे आहे, कुझु कोन्हे। एजी सिंध वॾो बदमाश आहे। ऐं सिंध जो उस्ताद इहो गुज़ारिश थो करे असांखे एजी जेका डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर उनखे पासे खां सुधारणो पवंदो, उनजो पाण वारो असीं उनखे कोन छॾींदासीं। जिते उस्ताद रिटायर आहिनि महीने जा महीना त उनखे तव्हां हलायो थो, जेको रिटायर थियनि पैसा ॾींदा तयारु कोन्हे इहो। नमूनो असांजी पघार ॾियो। अच्छा प्रोमोशन जो प्राइमरी मां HSC जेका मूंखे ख़बर आहे त को अञा अहिड़ो पॉलिसी आई हिकिड़ो कोन्हे प्रोमोशन ख़तमु कया विया आहिनि, या दोस्तनि खे शायदि गलत खे ॿुधाए प्रोमोशन प्राइमरी खां HSC हलनि पिया, जेके नथी गवर्नमेंट ॾे त असांजो हक़ अची वठंदी कॾहिं कोन चवंदी। पंहिंजे हक़ खां हाणे 10 कोन थी पोइ ये दोस्त धड़ाबंदी तासिर करे उनजी मर्ज़ी आहे। असां धड़ाबंदी न, असां सिंध जे उस्ताद खे जे मसइलनि जे लाइ, असांजी सिंध जी तालीम जे लाइ उस्ताद खुशहाल त सिंध खुशहाल, उस्ताद सिंध जो उस्ताद खुशहाल त सिंध खुशहाल। जेकॾहिं उस्ताद खुशहाल न आहे ख़ुदा जी कसम सिंध खुशहाल कोन थींदी। उन लाइ हुकूमत खे अपील थो करे असां अॼु जा चङा आहियूं, असां जा रोज़ रुॻी मास्टर करे सम्झो। सिंध जा उस्ताद अॻे पंहिंजे राज्य जा फ़ैसिला कंदा हुआ, पुराणे ज़माने में तव्हां यादि हूंदो पोइ चङा मुड़ुस उस्ताद हूंदा हुआ। ऐं अॼु बि अलहमदुलिल्लाह आहे त हर को ॼाण वरी उस्ताद खे चोर करे उस्ताद खे जी इज़त तव्हां पाण बि घटायो, पर उस्ताद शाबाश उस्ताद खे जज बि रोज़ उस्ताद जे मथां, फाइल मिस्टेक वारो बि रोज़ उस्ताद जे मथां, और ॿिया अदालत में सभु जिते भीख लॻी पई आहे, ट्रेजरी वारा ॾींहं जो 12 बजे खां पोइ ईंदा आहिनि, डीओ राति जो वेंदा ऑफिसर में, डीओ राति जो वेंदा आहिनि, ॾींहं में तयारु कोन भाऊ उते पैसा था वठनि। सेक्रेटरी में जो के मां ऑफिसर अचनि पर ॾोहो बि उस्ताद कयो आहे, मञा थो असांजी बि कोताही हुजूं, पर एतिरो असांखे ज़ुल्म न कयो, असांखे बाग़ी न ठाहियो। उस्ताद जी इज़त करियो, उस्ताद खे खुशहाल करियो, सिंध खुशहाल थिए थी। उस्ताद खे वधि खां वधि महारात ॾियो, उस्ताद जी पघार वधायो। हेड मास्टर हिन अर्जन जे दौर खां 60 रुपया यार, ऐं सॼी सिंध खे ॿुधे पई, सॼी सिंध जा उस्ताद ॿुधनि पिया 60 रुपए में मिला। हिन दौर हिन महांगाई दौर में छा जो उस्ताद हेडमास्टर स्कूल संभालींदो। ख़ुदा एॾो ज़ुल्म न करियो। पंहिंजूं MLA सभु मरातूं वधायो था, महांगाई थी आहे, पघार वधायो। ॿी उस्ताद जी ज़रूरत ही मुल्क कीअं सुधरंदो, क़ौम कीअं सुधरंदी जॾहिं उस्ताद खुशहाल हूंदो, जॾहिं तइलीम वधंदी, तइलीमी शरह वधंदी। असां हिन जा हिमायती मिनिस्टर जी सेक्रेटरी साहिब जा पर जी सिंध वधंदी सिंध, पर आउं इहो साईं खे चवंदुसि साईं उस्ताद खुशहाल त सिंध खुशहाल, इन पढ़ी सिंध वधी कोन। उन लाइ उस्ताद जी माली खे करियो, असां मसइला हल करियो इंशाअल्लाह। ऐं तव्हां सभिनी खे दोस्तनि खे इहो हदफ़ थो ॾियां पंहिंजे तंज़ीम माउ जो हथ मथे खणो। 28 तारीख़ इंशाअल्लाह
हर सिंधी उस्ताद कराची प्रेस क्लब ॿुधो हथ मथे कई टाइट करियो तव्हांजा महिरबानी इलाही टाइम अचे थो मक़सदु इहो त कराची हलूं